अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाॾी खातो हैदराबाद सिंध। किस्त 29 बाब 8 तालीम ऐं अदब। हिन बाब में असीं मुताले हेठि दौर जे ॿिनि अहम शोबनि ते मुख़्तसर रोशनी विझंदासीं। हिकु शोबो आहे तालीम जो ऐं ॿियो शोबो अदब जो आहे। ही ॿई शोबा हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम बि आहिनि। तालीम जे वाद जो मदार इल्म अदब ते आहे ऐं साहत जो तालुक़ तालीम जे तरक़ीअ सां हुजे थो। हेठि कलोड़नि जे दौर अंदरि इल्म ऐं अदब जे वाधारे जो अलॻि अलॻि ज़िक्र कयो वेंदो। तालीम जी ओसर। सिंध जो मुल्क 93 हिजरी 712 ईस्वीअ में इस्लाम जे दायरे में दाख़िल थियो। इस्लाम जो बुनियाद सही माना में तालीम ऐं तरबियत ते आहे। इब्तिदा में तालीम जो बुनियाद घणो करे क़ुरान मजीद ते रहियो। बाद में उन में इल्म हदीस शामिल थियो। तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में तालीम ऐं इल्म में वुसअत पैदा थींदी वई। शुरूअ में निसाब जो मदार मनकूल ते रहियो ऐं पोइ उन में माक़ूल बि शामिल थी वियो। सिंध जीअं त पहिरीं सदी खां इस्लामी दायरे में शामिल थी, उन करे हिते जो तालीमी तरीक़ेकार बि इस्लामी दुनिया वांगुरु राइज थियो। मजमूई सूरत हाल। कलोड़नि जे दौर में सिंध अंदरि तालीम जी हालत छा हुई, किथे ऐं केतिरा मदरसा हुआ, हाकिमनि जो इल्म ॾे छा रवैयो हो, नामवर उस्ताद कहिड़ा हुआ ऐं केतिरा हुआ, ऐं ज़िक्र हेठि दौर में निसाब कहिड़ो राइज हो, उन मुतलिक़ असीं 100% पक सां कुझु नथा चई सघूं। उनजो वॾो सबबु हीअ आहे त कंहिं बि हमअसर लेखक ज़िक्र हेठि दौर में तालीम बाबति को मुनफ़रिद मवाद न छॾियो आहे। कलोड़ा दौर जी तारीख़ नवीस मीर अली शेर कान्य तोहफ़तुल किराम में कुझु आलिमनि ऐं उस्तादनि जो ज़िक्र कयो आहे। उन खां अलावा सूफ़ियुनि जे तज़किरनि में बि के इशारा मिलनि था। हिननि ज़रियनि खे साम्हूं रखण खां अलावा कलोड़नि जे ज़माने में तालीम जी सूरत हाल मालूम करण लाइ कुझु ॿियनि क़ाबिल क़बूल ज़रियनि इल्म बाबति मजमूई लाड़े ऐं आसपास जे इल्मी हालत खे साम्हूं रखी असीं ही जाइज़ो पेश कंदासीं। कलोड़ा हुक्मरान ॿियनि हाकिमनि जे भेट में तालीम ऐं तदरीस तरफ़ वधीक रग़बत रखंदड़ हुआ। हिन ख़ानदान जो बानी आदम शाह कलोड़ो महदवी तरीक़े जो पोइ लॻो। अॻिते हली मियां ख़ुदि पीर मुर्शिद बनियो। उहो हिकु आलिम हो। इस्लामी तालीम ॾे हिन जो रवैयो ॿियनि मुर्शिदनि जे भेट में घणो हो। असांखे ही मालूम आहे त मियां साहब हटड़ीअ में पंहिंजे सिलसिले खे आम करण लाइ हिकु मर्कज़ खोलियो। हिन मर्कज़ खे दाइरो सॾियो वियो। मौलाई शिदाई तारीख़ तमदन सिंध सिफ़ो 438 सिंध यूनिवर्सिटी प्रेस साल 1959 ईस्वी। हिन दायरे में मिसकिन ऐं अबोझनि खे दीनी तोड़ी दुनवी तालीम ऐं तरबियत मिलंदी हुई। उन दायरे सबबि मक़ामी हाकिमनि ऐं ज़मींदारनि जो आदम शाह सां टकराव शुरू थियो। मियां आदम शाह खां पोइ मियां दाऊद, मियां इलियास, मियां शाह अली ऐं मियां नसीर मोहम्मद मसनद नशीन थिया ऐं ख़ल्क़े ख़ुदा जी रूहानी तरबियत सां गॾु आम तालीम ऐं दुनियावी मामरनि में रहबरी कयऊं। हिननि सभिनी जो मर्कज़ हटड़ी चांडका हो। ख़ुदि हिन ख़ानदान जो लक़ब मियां संदन इल्मी ऐं रूहानी मर्तबे जी चिटाई करे थो। रूहानी तरबियत दीनी तालीम ऐं इस्लामी तौर तरीक़नि जे कुख मां जनम वरतल कलोड़नि जी हुकूमत सिंध में इल्म तालीम ऐं अदब तोड़े साहत लाइ नेकशगून साबित थी। गुज़िरियल बाब में असां साबित कयो आहे त मियां नसीर मोहम्मद कलोड़ो हिन ख़ानदान जो पहिरियों फ़र्द आहे जो मरकज़ी मुग़ल हुक्मराननि सां कंहिं मुआदे जे नतीजे में 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में सिंध जे कुझु हिसनि जो हुक्मरान बनियो। हिन जो तख़्तगाह काछे में ॻाढ़ी शहर हो। हीउ शहर ख़ुदि मियां नसीर जे रहबरीअ में इल्म ऐं तालीम जो वॾो मर्कज़ थी रहियो। बाद में मियां दीन मोहम्मद साॻी जाइ ते वालिद वांगुरु पीर तरीक़त ऐं कुझु इलाइक़नि जो हाकिम रहियो। दीन मोहम्मद खे 1111 हिजरी 1699 ईस्वीअ में गिरफ़्तार करे मुल्तान में फांसी ॾिनी वई। मुग़ल लश्कर इंतकामी कार्रवाई तौर ॻाढ़ी खे साड़े ॿारे वीरान करे छॾियो। मीर अली शेर कान्य तोहफ़तुल किराम सिफ़ो 261 छापो सिंधी छापो साल 1976 ईस्वी। इन रीति ही शहर 20 साल न रुगो सरकारी माॻु रहियो पर कलोड़ा हुक्मराननि जो पहिरियों तालीमी मर्कज़ बि रहियो। अफ़सोस त शहर जी तालीमी हालत बाबति अॼु असांजी ॼाण न हुजण जे बराबरि आहे। 1112 हिजरी 1701 ईस्वीअ में यार मोहम्मद कलोड़ो सिंध जे अक्सर भाङनि जो हुक्मरान थी उभिरियो।
हिननि जो तख़्तगाह ख़ुदाबाद मौजूदा दादू शहर जे भरिसां हो। हीउ शहर अधु सदी तख़्तगाह रहियो। यार मोहम्मद खां पोइ मियां नूर मोहम्मद बि हिन शहर मां हुकुम हलायो। हीउ शहर इल्म ऐं अदब जो हिकु वॾो मर्कज़ थी उभरियो, जिते शहज़ादनि जी तालीम ऐं तरबियत लाइ आला तालीमी मर्कज़ क़ाइमु थिया। ख़ुदाबाद खां पोइ कलोड़नि ॿिया बि के नंढा वॾा सरकारी मर्कज़ जोड़ाया, जन मां हैदराबाद खे तारीख़ में वॾी अहमियत हासिल थी। मियां नूर मोहम्मद खे सन 1150 हिजरी 1737 ईस्वी में ठटे जो सूबो बि मिलियो। तफ़तुल कलाम सिफ़ो 267 सिंधी छापो। इन रीति कलोड़नि जी हुकूमत सॼी सिंध ताईं पखिड़िजी वई। मियां साहब न रुगो आलिमनि ऐं उस्तादनि जो क़दुरदान हो, पर ज़रूरत वक़्तु उन्हनि सां सलाह मसलत बि कंदो हो। पाण बि वॾो अहले कलम ऐं आलिम हो। देसी आलमनि खां सवाइ परॾेह मां ईंदड़ उस्तादनि ऐं आलमनि जी हिमत अफ़ज़ाई कंदो हो ऐं उन्हनि खे पंहिंजी दरबार में घुराए मान ऐं मर्तबो बख़्शींदो हो। मखदूम दीन मोहम्मद सिद्दीक़ीअ खे नूर मोहम्मद कलोड़े अहम ज़िम्मेवारियूं ॾिनियूं हुयूं। हबीबुल्लाह सिद्दीकी एजुकेशन इन सिंध सिफ़ो 132 सिंध हालाजी साल 1987 ईस्वी। ग़ुलाम शाह कलोड़ो हिकु ताक़तवर बादशाह हो। हिन आलमनि ऐं उस्तादनि खे वेझो रखियो। मखदूम मोहम्मद हाशिम हिन बादशाह जे दौर में वॾो काज़ी मुक़ररु कयो वियो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किराए मशाहिर सिंध जुल्द ॿियो सिफ़ो 255 साल 1985 ईस्वी। मखदूम मोहम्मद हाशिम जो पुटु मखदूम अब्दुल लतीफ़ सरकारी उहिदो वठी कामयाबु थियो। हिन खे मियां सरफराज़ जी सरपरस्ती हासिल रही। मीर अली शेर खान तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 566। शाह फ़कीरुल्लाह अलवी वॾो आलिम हो। मियां सरफराज़ हिन सां बि कुर्बत रखी। ग़ुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 636। हिन दौर जे कुझु अमीरनि बि आलिमनि जी सरपरस्ती कई। हिन ॾिस में नूर मोहम्मद जो वज़ीर मीर मतारो वॾी अहमियत रखे थो। मीर बाज़ार खे वक़्त जी वॾे आलिम ऐं फ़िक़ा मखदूम अब्दुल रहीम ग्रोड़ीअ के सलाहूं ऐं मशवरा ॾिना हुआ। अब्दुल मजीद जोखियो तारीख़ बलोची सिफ़ो 39। सम्मन जामन वांगुरु कलोड़ा मुकमिल ख़ुदि मुख़्तियार न हुआ। इब्तिदा में मुग़ल दरबार जो असरु हलंदो हो। बाद में नादिर जे अचण सबबि सिंध जो मालिकी ईरान जे असर में अची वियो। आख़िरी दौर में कलोड़नि खे अफ़गानिस्तान जी ताबेदारी क़बूल करणी पई। औरंगज़ेब ऐं उन खां पोइ वारे कुझु अरसे में मुग़लनि पारां बलगिरामी सादात सिंध में मुक़ररु थिया, जे वॾा आलिम अहले कलम ऐं लेखक हुआ। उन्हनि में मीर अब्दुल जलील सैयद मोहम्मद ऐं ग़ुलाम अली आज़ाद जो नालो नुमाया अहमियत रखे थो। मीर अली शेर खान मसनवियात तो क़साइद कान्य मुक़दमू सिफ़ो 17 सिंधी अदबी बोर्ड साल 1961 ईस्वी। सिंध जे इल्मी माहौल ते ईरानी असर अरगून दौर खां मौजूदु हो। नादिर ख़ुदि त ईरान हलियो वियो, लेकिन हिन जा गुमाश्ता सिंध में मौजूदु रहिया। उन्हनि गुमाश्तनि जो मक़ामी आलिमनि ऐं उस्तादनि सां बराबरि लाॻापो क़ाइमु रहियो। मखदूम मोहम्मद हाशिम बैरूनी बादशाहनि सां ख़तो किताबत कंदो हो। नादिर शाह ईरानी ऐं अहमद शाह दुरानी मखदूम साहब जी गुज़ारिश ते दीन जे वाधारे लाइ हुकुम जारी कंदा हुआ। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 565। खोड़नि जे मखदूमनि जो अहमद शाह ऐं तैमूर सां राब्तो रहियो। मखदूम मोहम्मदी ऐं मखदूम अहमदीअ जे मदरसनि ऐं गुज़रे मुआश लाइ अहमद शाह जागीरुनि जूं सनदूं जारी कयूं। मखदूम शफ़ी मोहम्मद तारीख़ो तज़किरा बुज़ुर्गान सिंध सिफ़ो 131 साल 1997 ईस्वी। शाह फ़कीरुल्लाह अलवी अफ़गानी हो। इन निस्बत सां अहमद शाह अब्दाली अलवी बुज़ुर्ग सां महिरबानियूं कंदो रहियो। तफ़तुल कलाम सिंध छापो सिफ़ो 343 344। मतिलबु त सिंधी हाकिमनि ऐं बैरूनी बादशाहनि उस्तादनि ऐं आलमनि जी सरपरस्ती जारी रखी। मीरनि जे दौर जे ख़ात्मे वक़्तु रिचर्ड ब्रिटन ॾेही हाकिमनि जे दौर में सिंध अंदरि तालीम मवाद छॾियो आहे। हीउ मवादु घणनि रुखनि खां असांजी झझी रहनुमाई करे थो। मकतबनि ऐं मदरसनि जे ख़र्चप खे बाबति ब्रिटन लिखियो हो त मदरसनि जो दारोमदार वक़फ़ ते हूंदो आहे। दुनियादार ऐं दीनदार माण्हू मदरसनि जे फ़ाइदे में बख़्शिश या वसियत कंदा आहिनि। वक़फ़ अहिड़नि तालिब इल्मनि जी परवरिश लाइ हिकु काराइतो ऐं किफ़ायती तरीक़ो आहे। जे ज़िंदगीअ में तबियतनि कंहिं अमली कम करण जे लाइक़ु न हूंदा आहिनि, उहो हिननि जे काहिलीअ खे चङीअ तरह रुधल रखंदो आहे। रिचर्ड ब्रिटन
सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं। तर्जुमो मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी। सिफ़ो 128। शागिर्दनि खां उस्ताद ख़र्ची बि वठंदा हुआ। 6 महीननि जे इब्तिदाई मज़हबी तालीम जे पूराए खां पोइ आख़ुंद पंहिंजे शागिर्दनि खां ॾोकड़नि ऐं कपिड़नि जी दस्तूरी जमागी घुरंदो आहे। रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल। सिफ़ो 125। बर्टन हिन मुतलिक़ वधीक वज़ाहत कंदे लिखियो आहे त उस्ताद शागिर्द खां पग, पहिराण, सुथण, लुंगी ऐं रुमाल ख़िलत तौरु वठंदो आहे। ख़र्ची न ॾियण जी हालत में शागिर्द जूं मोकलूं ख़ासि करे ईद जूं छुटियूं रद्द कयूं वेंदियूं आहिनि। रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल। सिफ़ो 327। मदरसनि ऐं मकतबनि जे ख़र्चप खे लाइ जुदा जुदा आलमनि खे शाही वज़ीफ़ा ऐं जागीरूं बि मिलियल हुयूं। हिन बारे में शिकारपुर जे काज़ी मुला मोहम्मद जी सवानिय निगारनि मुख़्तलिफ़ दस्तावेज़नि सां निशानदही कई आहे। ॾेही अमलदारनि खे हिदायत कयल हुई त अहिड़ी ज़मीन तां ढल वग़ैरह न वरिती वञे। नदीम काज़ी मुला मोहम्मद शिकारपुरी रिसालो मेहराण नंबर 4 साल 1985 ईस्वी। कलोड़नि हाकिमनि खां सवाइ शहज़ादनि हरम जे औरतुनि बि मस्जिदनि ऐं मदरसनि जे वाधारे में दिलचस्पी वरिती। माई ॼामा जूणे जो मियां नूर मोहम्मद जे निकाह में हुई। हिन माई मौजूदा ज़िले सांगड़ में चोटियारियूं में मस्जिद ठहिराई ऐं आलमनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। डॉक्टर नबी बख्श खान बलोच दरसगाह चोटियारी सांगड़ जी सराहण सोविनियर 1992 ईस्वी। वक़फ़ ऐं शाही वज़ीफ़नि खां सवाइ मक़ामी अमलदारनि बि मुख़्तलिफ़ आलमनि ऐं मदरसनि जी मदद कई। उन्हनि लाइ रोज़ीना मुक़ररु कया ऐं ख़र्चप खे लाइ ज़मीनुनि जा टुकड़ा ॾिना। आम इस्लामी रिवायत मूजिबि जा अॼु बि हलंदड़ आहे। ईदुनि जे मौक़े ते मदरसनि ऐं मकतबनि लाइ ख़ुशहाल तबिके जा मुस्लमान मुफ़्तिन आलमनि ऐं उस्तादनि खे रोक रक़मूं ॾींदा हुआ। हिकु मुसनिफ़ कलोड़नि जे ज़माने में मदरसनि जी माली मदद जे हवाले सां असांजी रहनुमाई हिन रीति कई आहे। जीअं त कलोड़ा अवल मुग़लनि जे नाइब जी हैसियत सां गॾु पीढ़ी ब पीढ़ी सिंध जा हाकिम पिणु हुआ। तंहिं करे सम्झिजे थो त मरकज़ी हुकूमत जी पैरवीअ में हुकूमत मदरसनि जी इमदाद जारी रखी हूंदी। पुराणनि मदरसनि ख़ानकाहुनि ऐं दरगाहुनि लाइ जागीरूं वक़फ़ कयूं। अवाम बि हर साल फ़सुल ऐं देरनि ते मदरसनि जो हिसो ॿाहिरि कढंदो हो, जेको रिवाज अॼु ताईं केतिरनि ई ॻोठनि में मौजूदु आहे। मोहम्मद बख्श अंसारी क़दीम ऐं जदीद सिंध जो तालीमी दस्तूर छमाही सिंधी अदब नवंबर 1981 ईस्वी। अॻियुनि हुकूमतुनि वांगुरु कलोड़नि जे दौर में बि तालीम जे वाधारे लाइ साज़गार माहौल मौजूदु हो। उनजो वॾो सबबु हीअ आहे त उन दौर जे इल्म जो घणो मदार इस्लामी इल्मनि ते हो। ज़ाहिर आहे त विचोले तबिके ऐं ख़ासि करे अमलदारनि ऐं हाकिमनि तोड़े जागीरदारनि आलमनि ऐं दरगाहुनि जी मदद में रूहानी ख़ुशी ऐं मशर जे ॾींहं वारे छोटकारे जी उमेद रखी थिए। दुनियावी फ़ाइदो उन खां अलॻि हो। कलोड़ा दौर जो निसाब। कलोड़नि जी हुकूमत सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में ख़तमु थी। बाद में मीरनि टालपुरनि 60 साल राज कयो। सन 1259 हिजरी 1843 ईस्वी में टालपुरनि जी हुकूमत ख़तमु थी। तॾहिं जग मशहूर अंग्रेज़ लेखक रिचर्ड बर्टन सिंध में मौजूदु हो। बर्टन ॾेही हाकिमनि जे ज़माने में सिंध में तालीमी सरगर्मियुनि ते रोशनी विधी आहे। ॾेही हाकिमनि मां बर्टन जो मतिलबु कलोड़नि ऐं टालपुरनि जी हुकूमत आहे। टालपुरनि सिर्फ़ु 60 साल राज कयो। उन पस मंज़र में हिन दौर जे मुहक़िक़नि जो रायो आहे त कलोड़नि ऐं टालपुरनि जे ज़माने में मदरसनि ऐं मकतबनि में राइज निसाब में यकसानियत हुई ऐं उन में को घणो फ़र्क़ु न हो। मुग़ल दौर जो निसाब अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि ते मदार रखंदो हो। मुग़लनि जे बिना आख़िरी दौर में या कलोड़नि जे बिल्कुलु शुरूआती ज़माने में सिंधी किताब पिणु निसाब में दाख़िल थी विया हुआ। सिंध जे इल्मी ऐं तालीमी तारीख़ में हीउ हिकु अहम ऐं वॾो वाधारो हो। हबीबुल्ला सिद्दीकी एजुकेशन इन सिंध सिफ़ो 134 सिंध आलाजी साल 1987 ईस्वी। हिन रीति 18वीं सदी ईस्वी 12वीं सदी हिजरी में हिकु शागिर्द खे इब्तिदा खां आख़िर ताईं सिंधी फ़ारसी ऐं अरबी किताब निसाब में पढ़णा पवंदा हुआ। ब्रिटन जी लिखत मूजिबि उन दौर में तालीम ऐं तरबियत जा 3 मरहला हुआ। तालीम जो शुरू वारो मरहलो जंहिंखे अॼु असीं प्राइमरी तालीम सॾियूं था, उन में क़ुर मजीद जी तालीम ऐं राइज सिंधी निसाब पढ़ायो वेंदो हो।
इब्तिदाई तालीम वॾनि शहरनि खां अलावा सिंध जे कुंड कुड़छ में ॾिनी वेंदी हुई। राइज निसाब जो वॾो हिसो इस्लामी तालीम सां वाबस्ता हो। उन करे घरनि में बि तदरीस जो सिलसिलो हलंदो हो, जिते नियाणियुनि खे इल्मु सेखारियो वेंदो हो। ब्रिटेन हिन ॾस में लिखे थो त तालिब खे पहिरियां मकतब में अलहम्द शरीफ़ क़ाइदा जा अखर सुञाण सेखारिया वेंदा आहिनि। उन खां बाद टीहों पारो पढ़ायो वेंदो आहे। उन सां गॾु अखरनि लिखण जी मश्क बि जारी रहंदी आहे। मकतब में पहिरें साल खां पोइ मुकमिल क़ुरान मजीद पढ़ायो वेंदो आहे। उन अरसे में शागिर्दनि खे मादरी सिंधी ज़ुबान जो अभ्यास शुरू करायो वेंदो आहे। रिचर्ड बर्टन सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 125 126। कलोड़नि जे दौर में मदरसनि ऐं मकतबनि में हिन रीति सिंधी किताब निसाब में शामिलु कयल हुआ। हिकु नूरनामू अब्दुर्रहमान जो लिखियल मुख़्तसिर सलीस मज़हबी किताब। 2 मखदूम मोहम्मद हाशिम जो तफ़सीर ऐं के ॿिया किताब। 3 नज़म ऐं नसर में कहाणियूं, मिसाल तौरु सैफुल मलूक ऐं लैला मजनू। उन खां सवाइ अब्दुल हकीम जो अरबीअ मां सिंधी ज़ुबान में कयल तर्जुमो, हिकायतुल सालिहीन, मियां अब्दुल्ला जा 2 किताब, लाॾाणू ऐं महराजनामू ऐं इस्माइल जो लिखियल 100 मसइला। रिचर्ड बर्टन सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 126। सिंधी निसाब में वक़्त ब वक़्त वाधारो ऐं सुधारो थींदो रहियो। उन करे ब्रिटेन जी हिन राय खे मुकमिल सम्झणु न खपे। मक़ामी तज़किरनि मूजिबि सभ खां अवल मखदूम अबुल हसन जो किताब मुक़दमतुल सलात लिखजण में आयो ऐं सिंधी निसाब में शामिलु थियो। मोहम्मद सिद्दीक़ मेमून सिंध जी अदबी तारीख़ ब्रिटिश हुकूमत खां अॻु सिफ़ो 115। सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी हैदराबाद साल 1937 ईस्वी। सिंधी मुसलमाननि जो वॾो तादाद क़ुरान मजीद जी तालीम खे मज़हबी फ़र्ज़ सम्झी हासिलु कंदो हो। उन खां पोइ सिंधी तालीम खे बि आम पज़ीराई हासिलु थी। क़ुरान मजीद जी तालीम ऐं सिंधी निसाब में दर्क हासिलु करण खां पोइ को ॿार अॻिते वधणु चाहींदो हो त उनखे फ़ारसी तालीम ॾिनी वेंदी हुई। असीं बिना कंहिं हबक जे चई सघूं था त असांजे निसाब में अॼु जेको रुतबो सेकेंडरी तालीम खे हासिलु आहे, साॻियो दर्जो कलोड़नि जे दौर में फ़ारसी तालीम जी सिख्या खे हासिलु हो। फ़ारसी ॿोलीअ जी सिख्या ऐं किताबनि जे इस्तफ़ादे जो तालुक़ वॾी हद ताईं दुनियावी ऐं मुआशी मफ़ादनि सां लाॻापियल हो। उन करे सिंध में ही मिसल मशहूरु थियो, फ़ारसी पढ़सी घोड़े चढ़सी। अंग्रेज़नि जे दौर में फ़ारसीअ जी सरकारी तौरु अहमियत ख़तमु थी। तॾहिं वरी मिसल मशहूरु थियो, फ़ारसी पढ़सी तेल विकणसी। मुसलमाननि सां गॾु गैर मुस्लिम हिंदू पिणु फ़ारसी ज़ुबान में महारत हासिलु कंदा हुआ। कलोड़नि जे दौर में ख़ज़ाने ऐं इनशा जो शोबो हिंदू मुनशियुनि जे हथ में हो, जे वॾा क़ाबिल ऐं ज़हीन अमलदार हुआ ऐं फ़ारसीअ जा गोहर हूंदा हुआ। हिन दौर में फ़ारसी ज़ुबान जी तालीम ऐं तरबियत जा 3 मरहला हुआ। इब्तिदा में ॿोली ऐं ग्रामर जा किताब दुआयो, टिवायो ऐं चश्म चराग पढ़ाया वेंदा हुआ। उन खां पोइ मशहूरु मुसन्निफ़ शेख सादी वफ़ात 691 हिजरी जा किताब करीमा ऐं नागहान निसाब में शामिलु कयल हुआ। आख़िरी ॾाके ते वधीक ॾुखिया किताब निसाब में शामिलु हुआ। हिन ॾस में तारीख़ इनशा ऐं मशहूरु शाइरनि जा कलाम जीअं त गुलिस्तान बोस्तान, हाफ़िज़, जामी, निज़ामी वग़ैरह अची वञनि था। आख़िरी 3 किताब शरह ऐं हाशिया खां सवाइ चङीअ रीति सम्झणु मुश्किल हुआ। शरहूं ऐं हाशिया हिते सवलाईअ सां दस्तयाब न हुआ। रिचर्ड बर्टन सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 127। गुलिस्तान ऐं बोस्तान मशहूरु लेखक शेख सादी वफ़ात 691 हिजरी जा किताब आहिनि। पहिरियों किताब नसर में ऐं ॿियो किताब नज़म में आहे। जॾहिं त हाफ़िज़ वफ़ात 791 हिजरी, जामी वफ़ात 898 हिजरी ऐं निज़ामी वफ़ात 599 हिजरी। बि फ़ारसी इल्म अदब जी दुनिया में तमामु वॾा नाला आहिनि। दीवान हाफ़िज़, दीवान जामी ऐं सिकंदर नामा निज़ामी निसाब में शामिलु हुआ। फ़ारसी निसाब जे हवाले सां ब्रिटेन वधीक लिखियो आहे त ॾुखिया किताब जहिड़ोकि मसनवी रूमी वफ़ात 672 हिजरी, ख़ाकानीअ जा क़सीदा ख़ाकानी वफ़ात 595 हिजरी ऐं शाहनामा ऐं फिरदोसी वफ़ात 416 हिजरी तमामु ॾुखिया किताब आहिनि ऐं उहे उस्तादनि ऐं शागिर्दनि जे सम्झ खां मथे आहिनि, से विरले पढ़िया वेंदा हुआ। रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल सिफ़ो 127।
फ़ारसी तालीम जी तकमील खां पोइ कंहिं शागिर्द खे आलिम थियण जो इरादो हूंदो हो त उहो मकतब खे छॾे मदरसे में दाख़िल थींदो हो, जिते समूरो निसाब अरबी ज़ुबान में हूंदो हो। हिन जा 6 मुख्य हिसा हुआ। 1 सर्फ़ व नहू, 2 मंतक, 3 फ़िक़्हा, 4 तफ़सीर, 5 हदीस, 6 इल्म मानी बयान ऐं बदी। 28 रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल, सिफ़ो 127, सिफ़ो 129। अरबी इल्मनि जे हिननि 6 हिसनि में निसाब कुझु हिन रीति हो। सर्फ़ व नहू, मीज़ान अल सर्फ़, क़िस्म दवेम, अक़द, ज़ब्दा, मात, आमिल, सर्फ़ ज़रादी, शाफ़िया नहू ज़रीरी, हिदायतुल नहू, काफ़िया, शरह मलाजामी, अब्दुल हकीम तोड़े अब्दुल गफ़ूर जूं शरहूं। मंतक एसागोजी ऐं पोइ उन जी शरह, काल अकवाल बाद में शम्मा, 2 शरहनि समेत 2 मुख़्तसर रिसाला, नीम रोज़ी ऐं यक रोज़ी, पोइ शमसिया। हिन हिस्से में आख़िरी किताब कतबी पढ़िबो हो। किथे किथे ज़ुबैदा, तहज़ीब ऐं सलम बि पढ़िया वेंदा हुआ। फ़िक़्हा, हिदाया, वक़ाया, तफ़सीर, जलालीन, मदारिक, बज़ावी, असमई, कशफ़ जवाहिर, हुसैनी ऐं के ॿिया तफ़सीर। हदीस, ही इल्मु विरले पढ़िबो हो। उहे तालिब ही इल्मु पढ़ंदा हुआ जे सॼी ॼमार मज़हबी उलूमनि जे अभ्यास लाइ वक़ुफ़ कंदा हुआ। मानी बयान, तलख़ीस ऐं उन जा 2 शरह, मुख़्तसर ऐं मतूल। रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल, सिफ़ो 129 खां 132। मनाज़रा, उरूज़, तिब, इल्म ग़ैब, रमल, जफ़र ऐं नुजूम। 6 तारीख़, 7 फ़लसफ़ो, 8 इल्म ख़त। रिचर्ड बर्टन हवालो मथे ॾिनल, सिफ़ो 132 खां 133। रिचर्ड बर्टन जे हिन लिखत खे 1.5 सदी गुज़री चुकी आहे। उन खां पोइ थियल खोजना ऐं मुताले हिन रस में कुझु वाधारा कया आहिनि। मुग़लनि खां अॻु समरकंदी निसाब राइजो, जंहिंमें हनफी फ़िक़्हा ते घणो ज़ोर ॾिनो वेंदो हो। मुग़ल दौर में सियालकोट में मौलाना अब्दुल हकीम पैदा थियो। हिन बुज़ुर्ग समरकंदी निसाब में तब्दीलियूं कयूं ऐं मंतक तोड़े फ़लसफ़े खे वधीक अहमियत ॾिनी। मोहम्मद जुम्मन टालपुर, सिंध जा इस्लामी दर्सगाह, सिफ़ो 207 खां 208, साल 1982 ईस्वी। सियालकोट जे मौलाना अब्दुल हकीम जी हयातीअ जे आख़िरी ज़माने में सिहाला जे आलिम मुला निज़ामुद्दीन वफ़ात 1161 हिजरी 1747 ईस्वी उन दौर में राइज अरबी निसाब में तब्दीलियूं कयूं ऐं हिकु मुकमिल निसाब तयारु कयो। हिन निसाब खे पोइ दरसे निज़ामी सॾियो वियो। मोहम्मद जुम्मन टालपुर, सिंध जा इस्लामी दर्सगाह, सिफ़ो 208 ऐं पिणु हाशियो, सिफ़ो 208। सिहाला जो आलिम मखदूम मोहम्मद हाशिम जो हमअसर हो। सिंध जीअं त नंढे खंड जो हिसो हुई, उन करे थोरे वक़्त में दरसे निज़ामी हिते जे मदरसनि में बि राइज थियो ऐं उहो अॼु ताईं जुज़वी तब्दीलीअ सां जारी आहे। मौलाना अब्दुल रसूल मक्सी PhD लाइ लिखियल मक़ालो मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी में दरसे निज़ामी जा तफ़सील ॾिना आहिनि। कलोनि जे दौर में आला तालीम जो ही आख़िरी ॾाको हो, जंहिंखे असीं मौजूदा दौर जे यूनिवर्सिटी ऐं कॉलेज जी तालीम जे बराबरि रखी सघूं था। अलबत्ता ही दुखदायक हक़ीक़त आहे त हिन निसाब में सिंध जे कंहिं बि आलिम जी तसनीफ़ कान्हे। ब्रिटेन जे बयानु कयल निसाब में कुझु किताब कलंदर लाल शहबाज़ ऐं हिकु किताब असीरुद्दीन अबहरीअ जो आहे। पहिरियों बुज़ुर्ग सूमरनि जे दौर में ऐं ॿियो आलिम समन जे ज़माने में सिंध में आयो हो। नामवर उस्ताद ऐं मुख्य मदरसा। कलोनि जो दौर सिंध में इल्मी लिहाज़ खां वॾी अहमियत रखे थो। मुग़लनि जे ज़माने में ठट्टो, लाहिरी बंदर, नसरपुर, नेरून कोट, सेवण ऐं बखर वॾा तालीमी मरकज़ हुआ, जिते वक़्त जा नामवर उस्ताद तालीम ॾींदा हुआ। अंग्रेज़ साहब हैमिल्टन 1111 हिजरी 1699 ईस्वी में सिंध में आयो हो। हिन रुगो ठट्टे जी तालीमी हालत ते जेको बयानु लिखियो आहे उहो तमामु क़ीमती ऐं दिलचस्प आहे। हू लिखे थो त ठट्टे जो शहर दीनियात, लिसानियात ऐं सियासत जी तदरीस ऐं तालीम जे सिलसिले में चङी शोहरत जो मालिक आहे। हिते 400 कॉलेज आहिनि, जिन में
नौनिहालनि खे उन्हनि इल्मनि जी तालीम ॾिनी वञे थी। SP छबलाणी, सिंध जी इक़्तिसादी तारीख़, सिफ़ो 78, सिंधी छापो। पक सां कॉलेज जो मतिलबु असांजी मौजूदा दौर जे कॉलेजनि वारो न हुजणु खपे, लेकिन पोइ बि हिकु शहर में नंढनि वॾनि तालीमी मर्कज़नि जो एतिरो तादाद सिंध जे इल्मी अज़मत जे बारे में हिकु सुठो दलील आहे। हैमिल्टन जो ही बयानु उन वक़्त जो आहे जॾहिं विच सिंध में शहज़ादो मुइज़ुद्दीन ऐं मियां दीन मोहम्मद तोड़े मियां यार मोहम्मद मुग़लनि सां मोहरिकनि में मशगूल हुआ। हिन दौर में मुल्क जी तालीमी हालत ते हिकु ॿिए लेखक हिन रीति नज़र विधी आहे। करोड़नि जो दौर इल्मियत जे करे तमामु घणो मशहूरु आहे। न फ़क़ति सिंध जी ख़ुशहालीअ जो दौरु हो, पर इल्म ऐं फज़ल जे लिहाज़ खां पिणु दरख़्शां ज़मानो हो। कलोड़ा ख़ानदान जा बैरूनी ऐं ॿियनि इस्लामी मुल्कनि सां सुठा लाॻापा हुआ। दुनिया जे आलमनि जी अचु वञु तमामु घणी हुई। खंभात ऐं सूरत जा बंदर मुक़दस मक़ामात ॾांहुं वधीक वेझा हुआ। आमूदरफ़्त जे लिहाज़ खां सहूलियत वारा हुआ। मके शरीफ़ ऐं मदीने मुनवर जूं दरसगाहूं सिंध जे आलमनि लाइ हमेशह खुलियल हुयूं। मोहम्मद जुमन टालपुर, सिंध जा इस्लामी दरसगाह, सिफ़ो 201। साॻियो मुसनिफ़ वधीक लिखे थो त कलोड़नि जे दौरे हुकूमत में सिंध जा शागिर्द इल्मी तहसील करण लाइ पंहिंजे क़ाबिल ऐं कामिल उस्तादनि सां गॾु मके ऐं मदीने पाक बि वञणु लॻा। मोहम्मद जुमन टालपुर, सिंध जा इस्लामी दरसगाह, सिफ़ो 202। मको शरीफ़ ऐं मदीनो मुनवर हूअं बि सिंधी मुस्लमाननि जे लाइ हमेशह कशिश जो बाइस रहिया आहिनि, लेकिन हिन ॾस में वधीक तेज़ी उन वक़्तु पैदा थी जॾहिं सिंध ते अरगूननि ऐं पोइ तुर्खाननि जो राॼु क़ाइमु थियो। उन दौर में सिंधी आलिम या त बुरहानपुर ॾे लॾे विया या मुर्गो ई हिजाज़ ऐं मुक़दस ॾे हलिया विया। मीर मासूम बखरी तारीख़ मासूमी में नाला ॾिना आहिनि। ॿियनि तज़किरा निगारनि बि हिन ॾस में मवादु छॾियो आहे। मुग़ल दौर में बि ही सिलसिलो जारी रहियो। बाद में कलोड़नि जो ॾेही राॼु क़ाइमु थियो, तॾहिं बि सिंधी आलमनि जी मके ऐं मदीने ॾे लॾ पलाण जारी ॾिसिजे थी। आलमनि जी लॾ पलाण जा ॿ सबब ॾिसजनि था। हिकु त खेनि अमुन ऐं सुकून जी तलाश रहंदी हुई, ऐं ॿियो त इल्म ऐं ॼाण जी वधीक जुस्तजू ऐं ॻोल्हा बि संदन अवलीन मक़सदु रही। मुताले हेठि दौर में अॻियनि तालीमी मर्कज़नि सां गॾु के नवां तालीमी मर्कज़ बि ज़ाहिर थिया, जिते वक़्त जा वॾा आलिम ऐं उस्ताद तालीम ॾींदा हुआ। ग़ुलाम रसूल महर हिन दौर जे तालीमी मर्कज़नि जी हिकु वॾी लिस्ट ॾिनी आहे। असीं कुझु नाला हिते ॾियूं था: बखर, सखर, रोहिड़ी, अलोर, सिब्बी, खोड़ा, खोड़, सेवण, खानोट, बुबक, हालाकुंडी, भिट, भाणोठ, झेजा, उनड़पुर, खिपरो, नसरपुर, कात्यार, अघमकोट, चाचक, वंगो, वल्हार, ठरी बुलड़ी, ककरालो, मटियारी, हैदराबाद, पिठो, पीर पिठो, हिंगोरजा, दरबेलो, रोपा, पट बारान, लाहिरी बंदर, ठट्टो, शिकारपुर, प्रियालो, गाहा ऐं सन वग़ैरह। तारीख़ कलोड़ा, जुल्द ॿियो, सिफ़ो 877। ख़ातिरी आहे त हीअ लिस्ट अणपूरी आहे। सिंध अंदरि हिन खां बि वधीक तालीमी मर्कज़ हुआ, जिते थोरी या घणी तालीमी सिख्या हलंदड़ हुई। मवाद जी अणाट सबबि असीं उन दौर जी तालीमी मर्कज़नि जी दर्जेबंदी त नथा करे सघूं, अलबत्ता कंहिं हद ताईं अंदाज़ो करे सघिजे थो। इब्तिदाई तौर तालीम लाइ ॿार खे मकतब में मोकिलियो वेंदो हो। आलिम थियण लाइ 15-16 वरियनि जे ॿार खे मदरसे में मोकिलियो वेंदो हो। रिचर्ड बर्टन, सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं, सिफ़ो 125, सिफ़ो 127। मदरसनि जे लेवल ऐं निसाब कॉलेज जे बराबरि हो। कॉलेजनि जा 2 मुख़्तलिफ़ दर्जा हुआ। किथे आला दीनी निसाब सेखारियो हो, किथे आला दीनी निसाब सेखारिबो हो, त किथे वरी तिब ऐं के ॿिया इल्म बि पढ़ाया वेंदा हुआ। जेतोणीकि कलोड़नि जे दौर इल्म ऐं तालीम जे ख़्याल खां सोनहरी ज़मानो तस्लीम कयो वञे थो, पर पोइ बि आम सिंधी इल्म पिराइण में अॻु भरो थी न सघियो। हुन जो वॾो सबबु हीअ आहे त आला तालीम जा मर्कज़ वॾनि शहरनि में हुआ। शहरनि ऐं ॻोठनि में अचु वञ जे ज़रियनि जी खोट सबबि ॿारनि जा शागिर्द आला तालीम हासिल करण में पोइते रहिजी वेंदा हुआ। हबीबुल्ला सिद्दीकी, एजुकेशन इन सिंध, सिफ़ो 135। मदरसनि ऐं उस्तादनि बाबति ही बुनियादी ॼाण हासिल करण बाद असीं हेठि उन्हनि जो विचूर ॾींदासीं। मखदूम अबुल हसन ठटवी, हिन बुज़ुर्ग जो तालिक़ ठटे शहर सां हो। संदसि बाबति दुरुस्त ॼाण नथी मिले। अटकल
रूए 1072 हिजरी 1661 ईस्वीअ में ॼाओ ऐं 1128 हिजरी 1715 ईस्वीअ धारे वफ़ात करे वियो। सॼी ज़िंदगी ठटे में दर्स ॾिनाई। पाण सिंधी ज़ुबान जो क़दीम किताब मुक़दमुल सलात लिखी उनखे निसाब में दाख़िल कयाई। उन रीति सिंधी ॿोली बाक़ाइदा निसाब में शामिल थी। मोहम्मद जुमन टालपुर सिंध जा इस्लामी दरसगाह सिफ़ो 213। मखदूम अबुल हसन कबीर ही आलिम बि ठटे जो हो। असल में संदसि नालो मोहम्मद बिन अब्दुल हादी सिंधी आहे। लक़ब नूरुद्दीन ऐं कुनियत अबुल हसन। ठटे में तालीम वरिताई ऐं पोइ उते दर्स ॾियणु शुरू कयाई। मखदूम मोहम्मद हाशिम बि हिन जी घणी ताज़ीम कंदो हो। वक़्त जे रुझान मूजिबि सिंध में इल्म जी तकमील खां पोइ मदीने शरीफ़ ॾे लॾे वियो। मदीने वञण लाइ इब्तिदा में पाण गुजरात पहुतो। मदीने पहुची नबी हरम में दर्स जो सिलसिलो शुरू कयाई, जंहिं सबबि संदसि शोहरत वधी वई। मदीने में गुजरात जे सूफ़ी पीर मोहम्मद शाह 1100 हिजरी 1163 हिजरी खां 1163 हिजरी में मखदूम अबुल हसन कबीर खां इल्मु पिरायो। ज़हूरुल हसन शारिब तारीख़ सूफ़िया गुजरात उर्दू सिफ़ो 66 अहमदाबाद 1981 ईस्वी। अरब ऐं अजम जे सवें शागिर्दनि हिन खां तालीम वरिती। शेख मोहम्मद हयात सिंधी हिन जो ख़ासि शागिर्दनि मां आहे। संदसि वफ़ात मदीने में साल 1139 हिजरी 1726 ईस्वीअ में थी। मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी 4 अबुल हसन सिंधी माहवार नई ज़िंदगी जनवरी 1965 ईस्वी। हिन बुज़ुर्ग जे मदरसे जो नालो मदरसा शिफ़ा चयो वञे थो। मखदूम अबुल हसन कबीर गच अरबी किताबनि ते हाशिया ऐं तालीकात लिखिया। मखदूम अबुल हसन सगीर हिन बुज़ुर्ग जो तालुक़ बि ठटे सां हो। संदसि असुल नालो ग़ुलाम हसन इब्न मखदूम मियां मोहम्मद सादिक नक्शबंदी आहे। मियां मोहम्मद सादिक शाह अब्दुल लतीफ़ जो मुअतक़द हो। पाण मोहम्मद हयात सिंधीअ खां तालीम वरिताई। ठटे मां मदीने लॾे वियो। उस्ताद जी वफ़ात खां पोइ संदसि जाइ ते हदीस जो दर्स ॾींदो हो। कुझु शागिर्दनि जा नाला ही आहिनि: शेख मोहम्मद मुराद सिंधी, शेख अमीन बिन हमीद काकोरी, सैद अबू सईद बिन मोहम्मद ज़ियाउल शरीफ अल हसनी अल बरेलवी। मोहम्मद जुमन टालपुर सिंध जा इस्लामी दरसगाह सिफ़ो 241। अबुल हसन सगीर 1152 हिजरी 1739 ईस्वी में ॼाओ। हिन जी वफ़ात 1187 हिजरी 1773 ईस्वीअ में मदीने में थी। मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी 4 अबुल हसन सिंधी माहवार नई ज़िंदगी जनवरी 1965 ईस्वी। मोहम्मद हयात सिंधी मदनी ही बुज़ुर्ग ज़ात जो चाचड़ हो। हिन जे वालिद जो नालो मुल्ला फुलारियो हो। शुरूआती तालीम आदिलपुर घोटकीअ में वरिताई। बाद में ठटे में मखदूम मुईन वटि तहसील कयाई। उन खां पोइ मदीने हलियो वियो, जिते शेख अबुल हसन सिंधी कबीर वटि पढ़ियो। उस्ताद जी वफ़ात खां पोइ मोहम्मद हयात संदसि मसनद ते वेठो ऐं बराबरि 24 साल दर्स ॾींदो रहियो। संदसि कुझु शागिर्दनि जा नाला हिन रीति आहिनि: अबुल हसन सगीर सिंधी, अलामा मोहम्मद कायम सिंधी, सैयद मोहम्मद फ़ाखर अल्लाह आबादी, शेख अहमद बिन अब्दुल रहमान सिंधी, मीर ग़ुलाम अली आज़ाद बलग्रामी, शेख मोहम्मद सईद सफ़र, शेख अब्दुल कादिर खलील करक, सैयद अब्दुल कादिर बिन अहमद बिन अब्दुल कादिर, शेख अब्दुल करीम बिन अब्दुल रहीम अल दागस्तानी, शेख अली बिन सादिक अल दागस्तानी, सैयद अली बिन इब्राहिम बिन जमत अल अबसी, शेख अब्दुल करीम बिन अहमद अल शराबाती, शेख अली बिन अब्दुलरहमान इस्तंबोली, शेख अली बिन मोहम्मद अल अजहरी, मुफ्ती मोहम्मद बिन अब्दुल्ला अल खलीफती अल मदनी, शेख अली मुल्ला बिन अब्दुल रशीद लाहौरी, शेख खैरुद्दीन बिन मोहम्मद जाहिद अल सूरती, मोहम्मद बिन अब्दुल वहाब नजदी, शेख मोहम्मद हयात 26 सफ़र 1163 हिजरी दिसंबर 1749 ईस्वीअ ते मदीने मुनवरा में वफ़ात कई। मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी मोहम्मद हयात सिंधी मदनी ऐं संदसि ख़ानदान रिसालो नई ज़िंदगी अक्टूबर 1963 ईस्वी। मखदूम अबू बकर ज़िले नौशहर फ़ैरोज़ जे हालाणी शहर में हिन बुज़ुर्ग जो मदरसो हो। मखदूम अबुल हसन डायरी पंहिंजनि किताबनि में मखदूम अबू बकर जो ज़िक्र पंहिंजे उस्ताद तौरु कयो आहे। हिन आलिम ऐं उस्ताद बाबति वधीक मालूम न थी सघियो।
मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द पहिरियों सिफ़ो 116 117। मेवन नूर मोहम्मद भट्टी सिंध जे नामवर सूफ़ी ऐं शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मेवन नूर मोहम्मद भट्टीअ वटि मकतबी तालीम हासिल कई। भट्टी मरहूम जो तालुक वाई ॻोठ सां हो। हीउ ॻोठ उॾेरे लाल जे नज़दीक हो। जॾहिं शाह साहब भिट जो शहर ॿधो तॾहिं नूर मोहम्मद भट्टीअ खे बि लॾाए हिते अची रहियाई। डॉक्टर नबी बख्श खान बलोच शाह जो रिसालो जुल्द पहिरियों मुक़दमो सिफ़ो 14 शाह अब्दुल लतीफ़ सकाफ़ती मरकज़ भिट शाह 1999 ईस्वी। मखदूम मोहम्मद मुइन ठटवी कलोन जे दौर जो आलिम सूफ़ी ऐं अहले कलम थी गुज़रियो आहे। हिन जे वालिद जो नालो मोहम्मद अमीन हो जो असल में रूपा पट बारान जो रहाकू हो। मुइन जो ॾाॾो मखदूम तालिबुल्ला पंहिंजो माॻु छॾे ठटे लॾे आयो। जंहिं तज़किरा निगारनि जो ख़्यालु आहे त ज़ात जो दल हो। कुझु तज़किरा निगारनि जो ख़्यालु आहे त ज़ात जो दल हो। कुझु लिखंदड़नि बुज़ुर्ग खे लाखो सॼियो आहे। मखदूम इनायतुल्ला जो शागिर्द हो। मखदूम मोहम्मद हाशिम सां सख़्तु तहरीरी मुआरिका कयाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो घाटो यार हो। वक़्त जा हाकिम संदसि घणी इज़त कंदा हुआ। हिन जी वफ़ात ठटे में सन 1161 हिजरी 1747 ईस्वी में थी। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 563 564। तसव्वुफ़ में दिलचस्पी रखण जे बावजूद बि सॼी ज़िंदगी दर्स तदरीस ऐं तसनीफ़ तालीफ़ जो शुगुल जारी रखियाई। मखदूम मोहम्मद हाशिम ऐं सैयद नजमुद्दीन बकरी संदसि भाणे जो हिन जा शागिर्द हुआ। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द पहिरियों सिफ़ो 160 161। जीअं मथे ज़िक्र थियो त मोहम्मद हयात सिंधी बि हिन जो शागिर्द हो जो पोइ मदीने शरीफ़ हलियो वियो। मखदूम इनायतुल्ला मियां अहमद किताबीअ जो शागिर्द हो। ठटे सां तालुक़ रखंदड़ हिन वॾे में वॾे आलिम ऐं भले में भले मुतक़ी सॼी ज़िंदगी दर्स जो शुगुल जारी रखियो। इल्म जा ॿ रोशन झंडा ऐं अलामा मखदूम ज़ियाउद्दीन ऐं मखदूम मोहम्मद मुइन हिन जा शागिर्द आहिनि। हिन जी वफ़ात 1114 हिजरी 1702 ईस्वीअ में थी। मेवन साबिर वलहारी ज़ात जो बुरंदो हो ऐं शाह इनायत सूफ़ीअ जो हमअसर हो। ॾींहं जो रोज़े में ऐं राति जो इबादत में गुज़ारींदो हो। हमेशह क़ुर शरीफ़ जो दर्स ॾींदो हो। हद खां वधीक पारसा ऐं परहेज़गार हो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 418। मयन साबिर बाबति वधीक मालूम थियो आहे त पाण समन जे बुरंदड़ पाड़े सां तालुक़ रखंदड़ हो। हिन जी दरगाह वलहार परगिणे टंडे अलहयार खां ॾखिण ओभर तरफ़ हुई। ही दरसगाह टालपुरनि जे दौर में औज खे पहुती। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिन उस्ताद सां मुलाक़ाती थियो हो। संदसि वफ़ात 1135 हिजरी 1722 ईस्वीअ में थी। डॉक्टर नबी बख्श खान बलोच शाह जो रिसालो जुल्द पहिरियों मुक़दमो सिफ़ो 55। हाफ़िज़ मेवन इसहाक दरस मशाइख़ पोटो टंडे अलहयार तालुके में ॻोठ मुल्को दड़ो में हिन जी दरसगाह हुई। वॾो आबिद ऐं ज़ाहिद हो। पाण ॿारनि खे वॾे प्यार सां पढ़ाईंदो हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मेवन इसहाक वटि ईंदड़ वेंदड़ हो। शाह जो रिसालो जुल्द पहिरियों हवालो मथे ॾिनल सिफ़ो 55 56। मखदूम मोहम्मद सिद्दीकी ही कलोन जे दौर जो वॾो आलिम हो। उस्ताद ऐं दरवेश थी गुज़रियो। हिन जी दरसगाह कोटली कबीर तालुके कंडियारे में मखदूमनि जे पाड़े में 1.25 लख मुक़ाम जे विच ते हुई। शाह जो रिसालो जुल्द पहिरियों हवालो मथे ॾिनल सिफ़ो 57। मुला अबुल बका ठटवी पंहिंजे वक़्त जो वॾो आलिम ऐं उस्ताद थी गुज़रियो आहे। फ़ारसी ज़ुबान ते वॾो उबूर हासिल हुयुसि। मीर अली शेर कान्य मकालतुल शुअरा सिफ़ो 248। हिन जी वफ़ात 1146 हिजरी 1733 ईस्वीअ में थी। तज़किरा मशाइर सिंध जुल्द अवल सिफ़ो 116। मखदूम रहमतुल्ला हिन जो ख़ानदान पीढ़ियुनि खां ठटे में इल्मी तौर सरगर्म हो। शरई हुकुमनि जी तामील में मसरूफ़ रहंदो हो। सालनि जा साल दरसगाह हलायाई। हिन जे शागिर्दनि मां मखदूम ज़ियाउद्दीन ऐं मियां अबुल क़ासिम वॾी अहमियत रखनि था। 1137 हिजरी 1724 ईस्वीअ में वफ़ात कयाई। मीर अली शेर कान्य मकालतुल शुअरा सिफ़ो 248।
मखदूम रहमतुल्लाह जे वालिद जो नालो मखदूम अली अहमद हो। मखदूम रहमतुल्लाह जो पुटु मखदूम अब्दुल जमील बि वॾनि गुणनि वारो थियो। हू मखदूम ज़ियाउद्दीन जो न्याणो थियो। अब्दुल जमील 1154 हिजरी 1741 ईस्वी में गुज़ारे वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 555। मखदूम नेमतुल्लाह मखदूम अब्दुल जमील जो पुटु ऐं मखदूम रहमतुल्लाह जो पोटो हो। इल्म मनकूल नाने मखदूम ज़ियाउद्दीन ऐं इल्म माकूल मौलवी मोहम्मद सादिक वटि पढ़ियो। 20 सालनि जी उमिरि में इल्मी मदरसो खोले अक्सर शागिर्दनि खे दर्स ॾिनाई। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 555। शेख अब्दुल बासित ठटवी मथे ज़िक्र थियल मखदूम रहमतुल्लाह जो भाउ हो। मनसब हासिल करण लाइ हिंदुस्तान वियो ऐं उन में कामयाबु थियो। बाद में इनायतुल्लाह ख़ान जी कोशिश सां हिन तां ख़िदमत मुआफ़ थी ऐं खेसि ठटे में अदालत जो कमु सौंपियो वियो। उन हूंदे बि उमिरि जे आख़िर ताईं अरबी तदरीस जो कमु जारी रखियाईं। आख़िर में हज बि पढ़ियाईं। मीर अली शेर खान मकालतुल शुरा सिफ़ो 401 खां 403। मखदूम मोहम्मद अमीन डासोड़ी ही बुज़ुर्ग वॾो आलिम ऐं अहले दिल हो। हिन जो तालुक डासोड़ी ॻोठ सां हो। हिन ज़ाहिरी उलूमनि जे वाधारे लाइ मदरसो क़ाइमु कयो। मखदूम साबिर वलाहरी ऐं मखदूम मोएडिनू नसरपुरी हिन जा अहम शागिर्द ऐं मुरीद थिया। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई तज़किरा मशाइर सिंध जुल्द 3 सिफ़ो 263 खां 265। मखदूम ज़ियाउद्दीन हिन जा वॾा असुल में वरिया ॻोठ जा रहाकू हुआ। संदसि वालिद जो नालो मखदूम इब्राहिम ऐं ॾाॾे जो नालो मखदूम हारून हो, जो अवल में ठटे लॾे आयो। ही ख़ानदान पीढ़ियुनि खां इल्म जे करे वॾी इज़त ऐं शोहरत रखंदो थे आयो। मखदूम ज़ियाउद्दीन ठटे में 1091 हिजरी 1680 ईस्वीअ में पैदा थियो। हिन वक़्त जे मशहूरु उस्ताद मखदूम इनायतुल्लाह वटि इल्मु पिरायो। पाण बि वॾो आलिम थियो। सभी शागिर्दनि हिन वटि तालीम वरिती। पाण 1171 हिजरी 1757 ईस्वीअ में वफ़ात करे वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 561। मखदूम ज़ियाउद्दीन जो पुटु यार मोहम्मद ऐं पोटो ग़ुलाम मोहम्मद पिणु वॾा आलिम ऐं सालिह शख़्स थी गुज़रिया। मौली अब्दुल ख़ालिक ठटवी मखदूम मोहम्मद हाशिम जो शागिर्द ऐं मुरीद हो। बाद में मखदूम साहब जी दरगाह में नाइब मुअल्लिम तौरु कमु कयाई। मोहम्मद सिद्दीक़ मेमून सिंध जी अदबी तारीख़ ब्रिटिश दौर खां अॻु सिफ़ो 191 साल 1937 ईस्वी। मोहम्मद फाज़िल सिंधी हिन बुज़ुर्ग खे शाह वलीउल्लाह पंहिंजे उस्तादनि में शुमारु कयो आहे। शाह साहब इल्म क़िरात मोहम्मद फाज़िल खां सिखियो। हिन बाबति वधीक मालूम न थी सघियो। त तज़किरा मशाइर सिंध जुल्द पहिरियों सिफ़ो 157। मियाँ मोहम्मद ठटवी ही मियाँ अहमद किताबीअ जो पुटु हो। मियाँ अहमद ख़ुदि बि वक़्त जो वॾो अलामा ऐं उस्ताद हो। मियाँ मोहम्मद वालिद वांगुरु इल्मी मदरसो सिंगारियो। पाण निहायत फ़ज़ीलत वारो इंसान हो। बाद में हिन जो पुटु मियाँ अहमद संदसि जायनशीन बणियो, जो मखदूम ज़ियाउद्दीन जे शागिर्दनि मां हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 552। मखदूम जलाल मोहम्मद संदसि तालुक ककराले सां हो। पाण वॾो आलिम हो। मखदूम मोहम्मद मुइन हिन खे अक्सर आलिमनि ते फ़ौक़ियत ॾींदो हो। इल्म नुजूम ऐं इल्म तिब में वॾो माहिर हो।